ॿार लाहिण लाइ असांखे घर वेठे अची दर्शन ॾिनो आहे। बोल श्री कृष्ण भगवान की जय। अहिड़ीअ तरह सभु नंढा वॾा संदसि महिमा चई ख़ुशि थी थिया। जॾहिं 3 ॾींहं द्वारकापुरीअ जे वेझो पहुची महाराजनि पंहिंजे 5 ॾींहं शंख वॼायो, तॾहिं द्वारकावासी मुरली मनोहर जो अचणु ॿुधी ॾाढा ख़ुशि थिया ऐं श्री कृष्ण जे सांब पंहिंजे पुट अनुरुद्ध ऐं पंहिंजे पोटे खे द्वारकापुरीअ जी रक्षा करण वास्ते छॾे वियो हो। तन शंख जो आवाज़ ॿुधंदे ई पंहिंजी सेना तयारु कई ऐं यादवनि ब्राह्मणनि ऐं ऋषीश्वरनि खे साण करे सभु ॻाईंदा वॼाईंदा मुरली मनोहर खे वठण वास्ते अॻिते वधिया। द्वारका जूं स्त्रियूं प्रेम सां पंहिंजनि दरवाजनि अॻियां 16 सिंगार पाए आरती खणी श्री वृंदावन बिहारीअ जी पूॼा करण वास्ते बीह रहियूं। जंहिं वक़्तु श्याम सुंदर द्वारकापुरीअ में टेड़ा घुमाया, तंहिं वक़्तु सभई नंढा वॾा संदसि दर्शन पाए गुलनि जूं वर्खाऊं करण लॻा। बोल श्री कृष्ण भगवान की जय। मुरली मनोहर सभु कंहिंखे आदर भाव कयो ऐं पंहिंजे मंदर में वञी माता पिता जे चरणनि ते सिर रखियो। वासुदेव देवकी ऐं राजा उग्रसेन पांडवनि जे जीत जो हाल ॿुधी ॾाढा ख़ुशि थिया ऐं सभिनी द्वारकावासियुनि दीनानाथ खे चयो त महाराज, असां तव्हांजे ॾिसण खां सवाइ अंधनि वांगुरु हुआसूं। जहिड़ीअ तरह अंधारी कोठरीअ राति में सवाइ चंद्रमा जे अखियुनि हुअण सां बि कुझु ॾिसण में न ईंदो आहे, अहिड़ो हाल असांजो द्वारकावासी स्त्रियुनि श्याम सुंदर खे ॾिसी अहिड़ीअ तरह ख़ुशि थियूं जहिड़ीअ तरह चकोर चंद्रमा खे ॾिसी ख़ुशि थींदो आहे। ऐं श्याम सुंदर जॾहिं महिलात में पहुतो, तॾहिं रुक्मणी ऐं ॿियनि सभिनी स्त्रियुनि पंहिंजे पंहिंजे महिलात में भी संदसि घणो आदर भाव कयो। 16 सिंगार करे राधे श्याम जे रीझाण जो चिंतन करण ऐं श्याम सुंदर हिकिड़ीअ सायत में पंहिंजनि घणनि ऐं रूपनि सां सभिनी महिलातनि में वियो ऐं सभिनी जी आशा पूरन थी। बोल श्री कृष्ण भगवान की। अध्याय 12 पूरो थियो।